सखर मां रिपोर्ट करे विया हफ़ीज़ लाशारी। सखर डेवलपमेंट अलायंस जे चेयरमैन हाजी मोहम्मद जावेद मेमण जो चयो आहे त रमज़ान मुबारक जे मुक़दस महीने ऐं ईद उल फितर जे मौक़े ते हुकूमत अवाम ते पेट्रोल बम किराए जहिड़ो पूरण जी कोशिश कई आहे। हुकूमत पारां ईरान, अमरीका, इसराइल जंग जो जवाज़ बणाए ओचितो पेट्रोल अघनि में 55 फ़ी लीटर इज़ाफ़ो करे महांगाई जी नए तूफ़ान खे दावत ॾिनी आहे। मुल्क में पहिरियां ई ग़ुर्बत, महांगाई, बेरोज़गारी जे करे ग़रीब अवाम फाका काटण ते मजबूर आहिनि। रमज़ानुल मुबारक ऐं ईद उल फितर वेझो अचण ऐं घरेलू ख़र्चा पूरा न थियण जे करे अवाम ज़हनी अज़ब में मुब्तला आहिनि। हाजी मोहम्मद जावेद मेमण, ग़ुलाम मुस्तफ़ा फुलपोटो ऐं ॿियनि अॻवाननि चयो त मुल्क में वधंदड़ महांगाई, ग़ुर्बत, बेरोज़गारी ग़रीब अवाम जो गुज़र मुश्किल खां मुश्किल बणाए छॾियो आहे। महांगी बिजली, गैस ग़रीब अवाम जी चेल तोड़े छॾी आहे। हुक्मरान पाण क़ुर्बानियूं ॾियण ऐं पंहिंजे तमाम तर अयाशियुनि ऐं शाहाना ग़ैर ज़रूरी ख़र्चनि प्रोटोकॉल जो ख़ात्मो करे अवाम खे सब्सिडी फ़राहम कनि त जीअं ग़रीब अवाम खे कुझु रिलीफ मिली सघे।